हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधन पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधन उन महफ़ल जे अंदर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र जिए फलकन का पयो लहे कुरान मिठो मुझो महबूब वरी दसे तिन के पियो सजो बुधी सहाब मिठा वरी लिखंदा हूंदा बुधी सहाब मिठा वरी लिखंदा हूंदा हर कुरानी अखर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधन उन महफ़ल जे अंदर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर चंद्र चोॾीअ जो जिते पयो चांडराण करे ऐं तारनि जी भी मिठी चमकार हुजे हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर हुजे विच में दिलबर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधन उन महफ़ल जे अंदर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र जिते उस्ताद अदा हुजे महबूब खुदा उते शागिर्द हुजन सब असहाब मिठा उन असहाब सुफा जा दस्या छा जलवा उन हंधि उन ई पहर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधन उन महफ़ल जे अंदर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर जॾहिं मेराज ते विया मुंहिंजा महबूब मिठा बैत मुक़द्दस में अॻे नबी सब बीठा हुया उते ही हुकुम मिलियो अव्हां इमाम थियो उते ही हुकुम मिलियो अव्हां इमाम थियो अॻियां बीठो सरवर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा कहूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधन उन महफ़ल जे अंदर छा कहूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर ॾींहं महशर जे भी सचो सरदार नबी शफ़ात कुबरा कंदो सोणो सजदे में झुकी आबे कौसर भी ॾींदो ऐं ॿियो खोलाईंदो आबे कौसर भी ॾींदो ऐं ॿियो खोलाईंदो
जॾहिं जन्नत जो दर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र अदा शहज़ादा मां पीरी सो निंड में ॾिसां निंड घंटनि जी हुजे पयो दीदार कयां मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिल बर मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिल बर मुंडे कन मुर्की नजर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र पीरी पया दर सुनियन ऐं प्या साहब ॿुधनि उन महफ़ल जे अंदर छा त हूंदो मंज़र जंहिं महफ़ल जो सदर।